करो गुलाब करो गुलाब। मामो मुराद वियो? हाँ लियो वियो। अज थोड़ो कावड़ में पे लगो के कम सां आयो छा? इहो ई पुराणो कम, शैला जो रिश्तो ॿियो वरी छा। इन मामे मुराद मां असां त चिफाता आहियूं। घणा दफ़ा मामा मुराद खे असां जवाब ॾींदासीं, हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा जवाब ॾेई चुका आहियूं। पोइ मामा मुराद जी सम्झ में ॻाल्हि छो नथी अचे? छाजे लाइ तो असांखे तंग करे? इन ज़ाल मुड़ुसनि जो त दिमाग़ ख़राब थियो आहे। ॿई ॼणा नक चप जा वढियल आहिनि। ऐं न त पोइ तव्हां साफ़ साफ़ जवाब ॾेई छॾियो आहे न मामा खे त असां हिन मौज़ू ते नथा ॻाल्हाइण चाहियूं। असां तव्हांखे जवाब ॾिनो आहे, पोइ तव्हां छो था बार बार असांखे चओ? वरी छा पिया सोचो? मरण साहब सोचां पियो त ॻाल्हि ॿुध, तूं मामो आहे असां। मामू आहे त पोइ छा थी पियो? मामो हमेशह ॾुखे वक़्त में असांखे कमु आयो आहे। न ॾींहुं ॾिसंदो आहे, न राति, न सुबुह शाम। हिकु ई खानदान आहे, इहो सम्झो हिकु ई घर आहे। उनखे इहे ख़ुदि तो जवाबु ॾियणो कुझु मुनासिब नथो लॻे महिरबानी साहब। हा त साईं ॿुधायो पोइ छा करियो? हा हाणे हीअं था कयूं त शैला खां पाण खे चवरायूं था त हू हिन शादी में राज़ी न। ही छा था चओ तव्हां? हा न, आसान थी वेंदो न। असां चवंदासीं त छोकिरी शादी नथी करणु चाहे, ज़बरदस्ती त असां हुन कुझु कोन चवंदासीं न। कुझु करे विझे त पोइ खामखा अॼे सॼे तोबा तोबा कर, अलाह पनाह ॾींदो। ही छा पिया चओ तव्हां? अदा मोलू, अदा मोलू, काॾे वियो ने भागो? अदा मोलू, अदा मोलू, अदा मोलू, काॾे वई मेहमान खे मानी ॾे? अलाए काॾे वियो ने भागो? अदा मोलू, साईं मानी खाओ। तूं हाणे हिकिड़ो कमु कर, वञी करे तूं हुन खां माफ़ी वठ त शगुफ़्ता सां तुंहिंजी शिकायत न करे, सम्झी? हा सलाम अलैकुम। तव्हां कुझु चयो? हाँ साईं, हू मूंखे माफ़ कयो, ग़लती थी वई असां खां। कहिड़ी ॻाल्हि जी ग़लती? वो जेके ॿाहिरि बनीअ ते तव्हां सां बदतमीज़ी कई उनजी। अच्छा साईं, जेकॾहिं तव्हां असांखे माफ़ न कंदो त अधी शगुफ़्ता असांजी खल ई लाहे छॾींदी। छो? तव्हां उन्हनि जा मिज़बान जो आहियो। साईं नूर मिठे जो कसम आहे, मूंखे ख़बर न हुई। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। मां हिते महिमान त तव्हां सभिनी जो आहियां। हा साईं, उहो त आहियो, पर असल में आहियो त उन्हनि जा न। बसि साईं असांखे माफ़ कयो, न त वरी हू। तूं एतिरो ड्रिजी छो थी? साईं ड्रिजा न त बाक़ी छा कयां? हू मालिक हिन सां
असांजा। मालिक त तूं छा ग़ुलाम आई उन्हनि जी? ॿियो न त वरी छा साईं? मां का तव्हांखे रेस ज़ादी थी लॻां? नो 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 नौकराणी या मज़दूर, तूं ग़ुलाम न आई उन्हनि जी। ग़ुलाम ऐं नौकर में फ़र्क़ु हूंदो आहे। इहा मूंखे ख़बर न आहे साईं। तूं ज़मीन ते मज़दूरी कंदी आहे, तोखे केतिरा पैसा मिलंदा आहिनि? छा साईं? मज़दूरी जा केतिरा पैसा मिलंदा आहिनि रोज़ानू? साईं छाजी मज़ूरी, छाजा पैसा? असां त मालिकनि जो कमु कंदा आहियूं, कॾहिं ॿनीअ में त कॾहिं घर में। जीअं उहो चवंदा आहिनि तीअं असां कंदा आहियूं। पैसा वरी छाजा? तोखे पगार वग़ैरह न मिलंदी आहे? मूंखे त नाहे मिलंदी। मानी मिलंदी आहे, कपिड़ा मिलंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ख़र्ची बि मिलंदी आहे बसि। हा, बाक़ी अदा खे मिलंदा आहिनि पैसा। ड्राइवर आहे रेस वॾे जो। काथे? हिते रेस वॾे वटि, ॿियो वरी काथे? मां, मुंहिंजी माउ, असांजा सभु मिट माइट हिते ई कमु कंदा आहिनि। असांजा मालिक जेके आहिनि न, ॾाढा सुठा अथई ऐं हे सॼो ॻोठ उन्हनि जो आहे। साईं, तव्हां माफ़ कयो न। हा, पर तुंहिंजी का ग़लती कान्हे। असल में मूंखे हुते तव्हां सां ॻाल्हाइणो न हो, पर मूंखे हितां जे सिस्टम जी ख़बर न हुई। छा? कंहिंजी? हितां जो जेको रिवाज आहे हुन जी ॻाल्हि थो कयां। हा साईं, हिते असां वटि इहो रवाज आहे। हिते ओपरो मर्द कंहिं बि माईअ सां नाहे ॻाल्हाईंदो। ऐं हाणे? हाणे त साईं तव्हां असांजा पंहिंजा मिज़मान आहियो असांजा। साईं, हाणे अति शगुफ्ता खे न ॿुधाइजो। न न, तूं तुझ न, मां शगुफ्ता खे न ॿुधाईंदुसि। हा, महिरबानी। मामा मुराद वारा त हद था करनि। शैला तव्हांजी धीउ आहे, का रेड बकरी त नाहे जो चुपचाप जंहिं किले सां चाहियूं ॿधी छॾियूं। इहा ॻाल्हि त सही हुई, पर छा मामा? खानदान में रिश्तो थिए त बहितर आहे। रिश्तो बि को ढंग जो हुजे तॾहिं न। इहो ई त मामा मुराद जे पुट फरीद खे तव्हां नाहे ॾिठो छा? हुन जी सूरत ॾिसो, हुन जी जिसामत ॾिसो, किथे हू मोह ऐं किथे शैला। सभी अलाह जा पैदा कयल आहिनि पुट, बसि माण्हू जा अमल सुठा हुजनि। तुंहिंजी ज़बान छो बंदि आहे? तूं पाण छो नथी ॻाल्हाई? कलाक खां रुॻो असां था ॻाल्हायूं, तूं गूंगी बणी वेठी आहीं। हा हा धीअ, शर्माए न, असीं बि तुंहिंजा माउ पीउ आहियूं। छो तव्हांखे ख़बर नाहे छा में? ऐं मां केतिरा भेरा तव्हांखे मना करे चुकी आहियां हिन रिश्ते खां, पर मूंखे त ईअं थो लॻे जीअं तव्हां ज़ोरी मूंखां हा था कराइणु चाहियो। बाक़ी पुछण जो त सिर्फ़ु ड्रामो थो लॻे। न बेटा, को बि ड्रामो कोन्हे को। दरअसल मामा मुराद सम्झे थो त असांजी मर्ज़ी कान्हे का, पर असां चाहियूं था हुनखे तुंहिंजी मर्ज़ी ॼाणो था खपे। मुंहिंजी मर्ज़ी जी ॼाण छो? जॾहिं तव्हां चई छॾियो त छा इहो काफ़ी नाहे? न पुट, दुनियादारी आहे, रिश्तेदारी आहे, असां साफ़ साफ़ इनकार कंदासीं त ठहे कोन्हे। जेकर तूं पंहिंजी ज़बान सां इनकार कंदी त सम्झी वेंदा त छोकिरी राज़ी कान्हे का। मां पंहिंजी ज़बान सां वॾे मामा खे कीअं इनकार कयां पापा? हू छा सोचींदो? मां हुनखे नथी चई सघां। हा त पोइ ठीकु आहे, मां बि ख़ुर्शीद खे था घुरायूं, घटि में घटि हुन जे अॻियां त तुंहिंजी राय जी ख़बर पइजी वेंदी न हुननि खे। हा, ईअं बि ठीकु आहे। हिकिड़ो कमु कंदियूं त 10 नुक़सान कंदियूं। अलाए दिमाग़ किथे कनि। चओ हिकिड़ी त कनि बि, जेसीं नुक़सान न कनि न तेसीं उन्हनि खे सुकून कोन थो अचे। ऐं किथां अचे हिननि चंडनि मां फाथी आहियां।
छा थियो कंहिं ते पई गरम थी? इन्हनि छोरियुनि ते कम वारनि ते। ख़ैर छॾ उन्हनि ॻाल्हियुनि खे। तव्हां यामीन ख़ान ॾे विया न, छा थियो? तो सही चयो, यामीन ख़ान जे ॻाल्हियुनि जो को एतबार कोन आहे। दीन ईमान आहे ई कोन कमीने जो। फिरी वियो पंहिंजे वाइदे तां, इहो ई न। हाणे कहिड़ो बहानो कयो मुर्दार? चयई पंहिंजी धीअ खां पुछां। धीअ खां? शहला खां? ॿी कहिड़ी धीअ आहे हुनजी? धीअ खां को मर्ज़ी पुछंदो आहे छा? एतिरो तहज़ीबदार कॾहिं खां थियो आहे यामीन ख़ान? या हुनजी धीअ मॉडर्न थी वई आहे? कुछ ना है कमीनो बहाना तो करे। ज़ाल का पुछा, धीअ का पुछा, रोज नवा नवा बहाना। इहो त सदाईं पुछंदो रहंदो आहे। पहिरियों भेरो त असां बि इहो रिश्तो नाहे घुरियो न उन्हनि खां। ऐं हाणे घुरूं बि न हा, जेकॾहिं वादो न कयो हुजे हा त। रे पाणी त प्यार। हलो Sir, this is for you. I brought from England for you, 20 years old. वाह 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 जी शइ आहे। अहिड़ी नायाब शइ लिकाए रखबी। वो सिंधी में चवणी आहे त रखी शइ राख थी वेंदी आहे। Okay. हाणे तूं हीअं कर, हिन गिफ्ट तां बि तूं पंहिंजे हथ सां पाण कर। ठीकु आहे? हलो ओ मालू आयो सर। बाबा ॻाल्हि ॿुध, तूं हीअं कर जो गिलास में खणी आ, बर्फ फ्रिज में काफ़ी थी हूंदी, उहा बर्फ, थधो पाणी, खाइण लाइ कयूं ॿियूं शयूं, पर निमको ज़रूरु आणजांइ। जी साईं, हाज़िर। शाबाश। You like it? हाँ, मां त तकरीबन इहा Me too, sir. Very beautiful. ब्यूटीफुल, खूबसूरत खूबसूरत शयूं। वाह 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 वाह। कंहिंजी फोन हुई? अधी महरो जी हुई फोन। अच्छा, छा पई चए? मूंखे घुरायो अथई, चए पई त का ॻाल्हि करणी आहे। त पोइ उहा ई ॻाल्हि हूंदी पक। मूंखे बि ईअं ई थो लॻे। या त तव्हांजा तेवर ॾिठई ऐं बाद में यामीन ख़ान सोचियो आहे। मां बि त हुनखे सिधियूं ॿुधाए आयो आहियां। बसि त पोइ उन्हनि सिधियुनि ऐं खरियुनि कमु ॾेखारियो आहे। आउं बि सुबुह जो वञी थी अचां। Yes, sir. तव्हां काफ़ी ठीक ठाक सिंधी ॻाल्हायो था। किथां सिखी तव्हां इहा? Sir, ॾाढी मुश्किल सां सिखी सिंधी। ठीकु आहे। जो जेको तव्हां सब्जेक्ट खयो आहे ओरिएंटल स्टडीज़ यूनिवर्सिटी में, को ॿियो ढंग जो सब्जेक्ट खणो आहे? ही ढंग जो सब्जेक्ट न आहे। न न, मुंहिंजो मतिलबु इहो कोन्हे को। मुंहिंजो मतिलबु आहे त हिन में तव्हांखे मिलंदो छा? फेलोशिप यूनिवर्सिटी में। मास्तरी? जी, हुते मास्टर प्रोफेसर जी वॾी इज़त आहे। हा, पैसो आहे त इज़त आहे। ठीक ठाक सैलरी आहे। ज़रूरत जो सॼो सामान ख़रीद करे सघिजे थो। हुते तव्हांजे पंहिंजे मुल्क में तव्हांजी ज़मीनूं वमीनूं आहिनि? किथे सर? इहो तव्हांजो असुल मुल्क जेको आहे नाइजेरिया।
न जमीन न है सर। बेटा बेटा सिस्टर स्कूल टीचर है, वाले साहब माइन में मैनेजर है, और सिस्टर इंग्लैंड अच्छे पई सोचा तो उनके ते गुराया। शी इज अ गुड सिंगर एंड रेडियो आर्टिस्ट। शगुफ्ता के भी ते गुराए वठवा, ॾाढी सुठी कंपनी थी वञे। One shot. You like it? One shot. Cheers, sir. Cheers. Once more, sir. ॾिस दी मेरू, छोकिरीअ खे विच में न आण। त ॿियो कंहिंखे आणिया विच में? छोकिरीअ जो त मामिलो आहे अती ख़ुर्शीद। फ़ैसिलो त तव्हां वॾनि खे करिणो आहे न। वॾनि जे फ़ैसिलनि खे तव्हां मञंदा किथे आहियो? मामा मुराद त सम्झंदो आहे त हीउ रिश्तो करण में असांजी मर्ज़ी कान्हे का। हाणे वेठी आहे साम्हूं शैला तव्हांजे, हाणे तव्हां पाण पुछो न शैला खां। हाणे असां हिन जी मर्ज़ीअ खां सवाइ त को बि फ़ैसिलो नथा करे सघूं न। छोकिरीअ खे पहिरियां ई पटी पढ़ाए विहारे छॾियो हूंदव। मूंखे कंहिं पटी नाहे पढ़ाई मामी। मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी नाहे हिन शादी करण में। शादी करण जी मर्ज़ी नाहे या मुंहिंजे पुट जो रिश्तो मंज़ूर न अथई? जेको बि सम्झी मामी, मुंहिंजी तरफ़ां इनकार आहे। जेकॾहिं ईअं ई हो त फ़ोन ते चई छॾियां। छोकिरी जे हथां बेइज़त कराइण जो कहिड़ो ज़रूरु हो? असां बेइज़ती कराइण लाइ तव्हांखे नाहे घुरायो। ॿियो न त ही छा आहे? तुंहिंजी धीअ जुती खयो मुंहिंजे मुंहं में पई हणे त पोइ अहिड़ा वाइदा कयव छो? असां को बि वाइदो नाहे कयो। अदी मेरू, अलाह खे बि मुंहुं ॾेखारणो अथई। उहो त सभई ॾेखारींदा, बाक़ी इहा इल्ज़ाम तराशी न कर मामी। असां कंहिंसां को वाइदो नाहे कयो। अस्सलाम वालेकुम मामी। भीम घणनि ॾींहंनि खां पोइ नज़र आया आहियो। आयो अथई, हाणे पुछ न, पुछीस न मुड़सई खां। मामी ये जेको चयो उहो तोखे सभु सही थो लॻे, बाक़ी मां जेका ॻाल्हि थो चवां तोखे यकीन नथो अचे। त एतिरे यकीन सां हू कीअं पई चए? यकीन सां कोन थी थिए, पहिरियां ई थी चए। जेको बि आहे, आख़िर तो हुननि खे को न को यकीन त ॾियारियो आहे न। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। मां हेतिरी देरि खां तोखे चई रहियो आहियां त मां हुननि खे को बि यकीन न आहे ॾियारियो। ऐं उहा दाज में बंगले वारी जेका ॻाल्हि हुननि कई सा, जॾहिं रिश्तो ई न आहे करिणो तोखे त पोइ ॾाज छाजो? पर तव्हां त हुननि सां बंगले जी ॻाल्हि कई हुई न। मां बि चवां त मामा मुराद खे तव्हांजी शादीअ जो एतिरो फ़िक्र छो आहे? तॾहिं त उहो ॾींहं में टे चकर काटींदो हो, कॾहिं हिते त कॾहिं दिलनवाज़ जे करे। आख़िर तव्हां को न को आसरो त हुननि खे ॾिनो हूंदो न। आख़िर राणी सूफ़िया जो तव्हांखे वापसि कराइणी हुई। मां तो चवां बकवास बंदि कर हाणे। सच थी चवां त तव्हांखे पेरनि खां वठी मथे ताईं बाहि थी लॻे न। ॻाल्हि त ॿुध, मां तोखां डिॼां थो, छो तो कूड़ ॻाल्हाईंदुसि? हा ॿुधाए। पंहिंजे मफ़ाद जी ख़ातिर तूं कुझु बि करे सघीं थो। पहिरियों कुझु बि न करे रहियो हुउसि मां, हाणे मां तोखे करे ॾेखारींदुसि जेको मुंहिंजी दिलि चवंदी, सम्झी? हेलो, अस्सलाम वालेकुम बुआ। सोफिया, तू थोड़ी देर चला हिते अच, पोइ भले शाम मोटी वञजा। बुआ ख़ैर त आहे न? अॼु त तव्हां सां हिते मुलाक़ात थी मुंहिंजी। हा, को कमु पइजी वियो आहे। त बुआ तव्हां हिते त कोन ॿुधायो? बसि हिते कोन ॿुधाए सघियसि। तू थोरो अच, तमामु ज़रूरी कमु आहे, पोइ भले शाम हली वञजा। जी बुआ ठीकु आहे, मां अचां थी। अल्लाह हाफ़िज़। ठीकु आहे। छा थी चए? अचे थी। ज़लील इंसान, मतलब
सोचे भी न पियो सघां त एतिरो कमीनो निकिरंदो। छो तव्हांखे यामीन जे मिज़ाज जी ख़बर न हुई छा? मां त अॻु में ई तव्हांखे चयो हो त हू पंहिंजे कमु कढण खां पोइ पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु न रहंदो, पर तव्हांखे पंहिंजे भाणेजे ते वॾो एतमाद हो। ठीक आ, अञा ॻाल्हि वई न आहे। जंहिं मक़सद लाइ उन सूफ़िया सां ॿीहर शादी कई आहे न, उहो मक़सद मां बि पूरो थियण कोन ॾींदुसि। सूफ़िया तुंहिंजी भाणेजी आहे ऐं हुनखे पक्को करणु तुंहिंजो कमु आहे। कहिड़ी ॻाल्हि ते? ॿुधायां थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।